कंधीअ उभो कांव आशिक़ झलियो आऊं करे, कंधीअ उभो कांव आशिक़ झलियो आऊं करे, त तो कीअं ॿोड़ी सोणी ॿेली मुंहिंजी बांह दरिया तोते दांह ॾींदुसि ॾींहं क़यामत जे। अमीर सिंध जो ग़रीब अवाम छो, उहा सिंध जेका लतीफ़ जी, उहा सिंध जेका कलंदर जी, उहा सिंध जेका सिंधी माण्हुनि जी, उन सिंध जो अॼु अवाम तबाहीअ किनारे ते छो। जंहिं सिंध में 29 ज़िला हुजनि, जंहिं सिंध में लखाएं एकड़ सरसब्ज़ धरती हुजे, जंहिंमें लखाएं तरीक़नि जा फ़सुल थींदा हुजनि, गाह थींदा हुजनि, वण थींदा हुजनि, बाग़ थींदा हुजनि, मेवा थींदा हुजनि, ऐं उन 29 ज़िलनि में 29 जॻहियुनि खां वधीक तेल निकिरंदो हुजे, गैस निकिरंदो हुजे, कोयलो निकिरंदो हुजे, सामुंडियूं पट्टियूं हुजनि, इहो सभु मिल्कियत हूंदे बि सिंध जो अवाम, सिंध जा माण्हू बेरोज़गार छो, ख़ुदकशियूं करण ते छो पहुतल आहिनि। इहो सवाल आहे उन्हनि माण्हुनि जो वक़्त जे जाबिर हुकुमराननि खां, मुल्क जूं वाॻूं संभालींदड़ माण्हुनि खां। हिन मुल्क खे हेतिरी बजेट ॾींदड़ सिंध जा माण्हू जेके बरसाती इलाइक़नि में तबाह थिया आहिनि 2020 में, रोडनि ते वेठा आहिनि, 1.5 महीनो गुज़री वियो आहे। उन्हनि माण्हुनि जी सार छो न लधी वई आहे। हुकूमत, असांजी सिंध हुकूमत जो हिकु ऐलान थियो आहे त आबियानो माफ़ कयोसूं, ढल माफ़ कईसूं, घर लुड़ी विया केरु ठहिराए ॾींदुनि, माल मरी विया केरु ठहिराए ॾींदुनि, वठी ॾींदुनि, फसल तबाह थिया केरु ॾींदो उन्हनि जो जुर्मानो। आबियानो माफ़ कयोसूं। तोड़े जो हे सदाई चवंदा आहिनि त हर शहरीअ जी जान ऐं माल जो तहफ़ुज़ रियासत जी ज़िम्मेवारी हूंदी आहे, पर उन जी जंहिंजी जान ऐं माल हुजे, जंहिंखे माल कोन्हे को, जंहिंखे मिल्कियत कोन्हे, उन जे जान जो तहफ़ुज़ छो नथो कयो वञे, या सिर्फ़ु उन्हीअ जो छो जंहिं वटि जान ऐं माल हुजे, माल खां बिना या जन चयो त तव्हांजे माल ऐं जान जो तहफ़ुज़ कंदासूं या कयो वेंदो। किथे आहिनि उहे? हज़ारनि में माण्हू गुम आहिनि, लखनि में औरतूं सिंध में क़त्ल थियूं थियनि, ॿोॾियुनि में माण्हू लुड़ी था वञनि, लखनि में सिंधी माण्हू बचनि सूदनि, औरतूं ख़ुदकशियूं थियूं कनि फाह कंधनि में विझी। जन चयो त असां तव्हांजे जान जा तहफ़ुज़ कंदड़ आहियूं, उहे किथे आहिनि? जन चयो त तव्हांजे माल जा असां तहफ़ुज़ कंदड़ आहियूं, उहे किथे आहिनि? अरबनि रुपयनि जो तेल गुम थो थिए, उहे किथे आहिनि? खरबनि रुपयनि जो कोयलो खयो थो वञे, उहे किथे आहिनि जेके माल जो तहफ़ुज़ करण वारा? वॾनि शहरनि जे मथां, पटियुनि जे मथां ऐं ॿेटनि जे मथां नवां शहर ठाहे कब्ज़ा कया था वञनि, उहे किथे आहिनि जेके हिन माल जो तहफ़ुज़ करण वारा? दुनिया में उहो कहिड़ो कमु आहे जेको दुनिया में सिंधी माण्हू न कंदा आहिनि? मूं अॻे बि चयो, हाणे बि चवां थो त एतिरा माण्हू बॉर्डर ते न आहिनि मरंदा जेतिरा माण्हू पाकिस्तान में गटर साफ़ करण में मरंदा आहिनि। उन अमीर सिंध, उन खुशहाल सिंध, उन एॾी वॾी आबादी रखंदड़ सिंध, उहा एॾी वॾी एराज़ी रखंदड़ सिंध अॼु लाचार आहे। अॼु बि असांजे सिंध जूं औरतूं प्रेस क्लबनि आॾो पंहिंजे बचनि जे लाइ बुख हड़तालुनि ते एहतजाजनि में वेठियूं आहिनि, रोअनि थियूं, दाऊं थियूं कनि। अॼु बि उहो सिंध जो हारी जेको लखां ऐं किरोड़े अरबे मण कणिक ऐं चांवर ऐं फुटियूं ऐं कमंद ऐं केलो ऐं बाग़नि मां फ़सुल तयारु करे मार्केटुनि में पहुचाईंदड़ पाण पेट बुखे ते वेठो आहे। अॼु बि सिंध जो मज़दूर जेको हेॾियूं वॾियूं शाहूकार बिल्डिंगूं, महल ठाहे ॾींदड़, रोड रस्ता ठाहे ॾींदड़ वटि पाण वटि तन ते कपिड़ो कोन्हे को। हीअ जन्नत जहिड़ी धरती दोज़ख कंहिं बणाई आहे? हेॾी वॾी मिल्कियत केॾांहुं थी वञे सिंध जी? इहे दुश्मन कहिड़ा आहिनि ऐं उहे किथे था रहनि? उहो बि धरती जो सॼण आहे जेको दुश्मन जी निशानदाही थो करे। असां वटि सिंध में आम हिकु चवणी हूंदी आहे त ॻोठनि में सौट मासात चाचा मामा पुफाट मारोट पाड़े वारा विढ़ियल हूंदा आहिनि, कावड़ हूंदी आहे, नफ़रत हूंदी आहे, पर जॾहिं जहिड़ो ॿी ज़ात वारे सां हूंदो आहे,
पर जॾहिं जहिड़ो कंहिं ॿिए ॻोठ वारे सो हूंदो आहे त उहे नंढियूं रंजिशूं सभु फिटी करे मुतहिद थींदा आहिनि, गॾु थींदा आहिनि ऐं चवंदा आहिनि त जेसीं ताईं ॿाहिरियां दुश्मन सां विढ़ूं तेसीं ताईं पाण में ॿाहिरि आहियूं, वरी पंहिंजा मामला पाण ॾिसंदासीं। त पोइ सिंध जी जॾहिं अहिड़ी भींग थी थिए, जबलनि ते, कोयले ते, तेल ते, वॾनि शहरनि ते कब्ज़ो कयो थो वञे, धरतीअ ते, ॿोलीअ ते, दरियाह ते, त पोइ इहे नंढियूं रंजिशूं छॾे पाण गॾु छो नथा थियूं, मुतहिद छो नथा थियूं? कहिड़ी रंडक आहे जेका असांखे मुतहिद करणु नथी ॾे? जेसीं ताईं पाण मिड़ी मुठ न थींदासूं, सिंध जो 7 करोड़ अवाम 5 सवालनि ते गॾु न थींदो, ईअं सिंध जी भींग थींदी। एॾी वॾी ख़ुशहाल सिंध जंहिंजो अजरक दुनिया में अजरक जहिड़ो कपिड़ो न आहे, एॾी वॾी पुराणी सिंध जॾहिं दुनिया में माण्हू रेड़ियूं पाइनि तॾहिं सिंध जा माण्हू रेशम जहिड़ो कपिड़ो पाइनि। 2020 अॼु लखाएं सिंध जा माण्हू ॿियनि मुल्कनि में बेरोज़गारनि जे ततो ॿियनि मुल्कनि में 3 नंबर क़िस्म जा कम कनि, मज़दूरियूं था कनि, ज़लालत वारी ज़िंदगी था गुज़ारनि, बचनि खां परे आहिनि, घरनि खां दूरि आहिनि। उन्हनि माण्हुनि खे इहो हिते कंहिं पहुचायो आहे? इहा एॾी वॾी जेका ख़ुशहाल सिंध हुई, उन जा मालिक, उन जा वारिस, उन जा धरतीअ जा धणी बुख वॻे छो था क़तूल थियनि? रोडनि बाज़ारुनि ते छो था पिननि? ख़ुदकशियूं छो था कनि? डिग्रियुनि खे बायूं नौजवान छो था ॾियनि? इहो असांजो दुश्मन केरु आहे? इहो असांजी माल मिल्कियत हड़प करण वारो केरु आहे? किथे आहे? कीअं पियो करे ऐं कीअं पियो इहा सभु मिल्कियत खणे? इनखे जाचण ॻोल्हण ऐं दुश्मन सिधो करण जी ज़रूरत आहे। पर इहो तॾहिं थींदो जॾहिं सिंध जो हेठियों तबिको, पोरियत, हारी, मज़दूर, सोशल माण्हू इहो मुतहिद थींदो, गॾु थींदो, पंहिंजे धरतीअ जे वारसी कंदो, पंहिंजी क़ौमी मिल्कियत जी वारसी कंदो, पंहिंजे दरियाहनि, जबुलनि, समुंडनि ऐं इन्हनि सभिनि जी वारसी कंदो। जेकॾहिं न कंदो त जंहिं तबाही ते पहुतो आहे इन खां अञा अॻिते तबाह थींदो। इन करे हिन अमीर सिंध जे हिन ग़रीब अवाम खे हिकु थियणु, गॾु थियणु, मिड़ी मुठ थियण जी ज़रूरत आहे। जेकॾहिं सिंध जा 7 करोड़ अवाम मुतहिद थिए थो, गॾु थिए थो, त पोइ हिन सॼी धरतीअ जो वारिस आहे। हिन कोयलनि, जबलनि, समुंडनि, तेलनि, गैसनि ऐं ज़रखेज़ धरतीअ जे इहे जेका मिल्कियत आहे, हिन जो वारिस पाण आहे। दुनिया जे ॿियनि मुल्कनि में कमाइण लाइ वञण जी ज़रूरत न पवंदसि। सॼी दुनिया जा माण्हू हिन वटि कमाइण ईंदा। इहे ठगी जे नाले ते जेके अरबें रुपया सिंध जा खयां था वञनि, इन्हनि खे दुश्मननि खे ॻोल्हे सिधो करण जी ज़रूरत आहे। पर सिधा तॾहिं थींदा, ॻोल्हबा तॾहिं जॾहिं असां पाण में मुतहिद थींदासूं, गॾु थींदासूं ऐं एको कंदासूं। वॾे दुश्मन सां विढ़ण लाइ नंढे दुश्मन सां ठाह करण जी ज़रूरत आहे।